बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दिस्तारे फजीलत जो दौर शुरू कंदासीं। अल्हम्दुलिल्लाह मालिक जा करम आहिनि, अल्लाह जा एहसान आहिनि। मुझे पीर कमिल जे हर आस्थाने ते मदरसा बणाइबा आहिनि ऐं हर साल उतां दीन जा आलिम, कुरान जा हाफ़िज़, आलिम बाअमल हाफ़िज़ कुरान के सिखी पोइ ॿाहिरि निकिरंदा आहिनि। जीअं तव्हां असां बातनी खैरात वठण ईंदा आहियूं, तीअं मुंहिंजा पीर ज़ाहिरी इल्म बि अता फरमाइनि पिया। सब खां पहिरियों मां अर्ज़ गुज़ार आहियां बाबा हाणे हिननि जे वीचार में परे कयो पासे मां अर्ज़ गुज़ार आहियां मौलवी ज़हूर अहमद वलद गुलाम कादिर वसण खे। मौलवी ज़हूर अहमद वलद गुलाम कादिर वसण साहब खे, जंहिंखे पहिरियों वर मुंहिंजा मुर्शिद करीम क़िबला दिलबर साईं पंहिंजे मुबारक हथनि सां ॾींदा। माशाअल्लाह। ॿिए वर जे लाइ मां अर्ज़ कंदुसि क़िबला साईं पीर हसन अल्लाह इलाही अलमरू पिछड़ो साईं जन खे, जेके पंहिंजे मुबारक हथनि सां मुरी साहब खे वर ॾींदा। ॿियो वर ॾियण जे लाइ मां अर्ज़ कंदुसि साईं साहिबज़ादा ज़मान साईं जी मौलवी साहब खे पग जो वर ॾियनि। साईं मौलवी गुलाम रसूल साहब जन खे अर्ज़ आहे मौलवी साहब खे पग जो वर ॾियनि। मौलवी साहब मोहम्मद अमीन खे अर्ज़ कंदासीं त उहे साईं मौलाना इब्राहिम करमी साहब जन खे गुज़ारिश आहे त मौलवी साहब जे मथां शफ़क़त जो हथ रखनि। करमी साहब जन के गुजारिश है त हाफिज साहब के पग जो वर्जन। संदस उस्ताद हाफिज माशूक अली के गुजारिश है इन मदरसे जे मुदर्रिस हाफिज महमूद के गुजारिश है जो हाफिज उस्ताद है हाफिज साहब जे मथा शफ़क़त जो हथ रखे। साई चादर जो तोहफो मुझा मिठड़ा मुर्शिद करीम हाफिज साहब के दे रहा है। अर्ज़ गुज़ार है हाफिज बिलाल अहमद वलद निसार अहमद पल्ल पहिरियों पग जो वर मुझा मिठड़ा मुर्शिद करीम दिलबर साईं ॾींदा। ॿियो पग जो वर सुभान अल्लाह मुझा मिठड़ा मुर्शिद करीम पहिरियों वर ॾेई रहिया आहिनि। ॿियो वर साईं हसन अल्लाह इलाही करमी साहब जन ॾींदा। टे वर ॾियण जे लाइ सैयद मोहम्मद यूसुफ साहब जन खे, जेके पंजाब में तशरीफ़ फरमा थिया आहिनि, रसूल आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि हाफ़िज़ साहब खे पग जो वर ॾियनि। सैयद इस्माइल शाह करमी साहब जन खे गुज़ारिश आहे त अॻियां अचनि हाफ़िज़ साहब खे वर ॾियनि। मौलवी साहब मोहम्मद इब्राहिम करमी साहब जन खे गुज़ारिश आहे हाफ़िज़ साहब खे वर ॾियनि। साईं मौलवी नाले मिठो करमी साहब जन खे गुज़ारिश आहे त हाफ़िज़ साहब खे वर ॾियनि। साई चादर जो तोहफो मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम ॾींदा आहिनि। साईं ज़मान साईं वर ॾींदा। साई चादर जो तोहफो हाफिज साहब के मुझा मिठड़ा मुर्शिद करीम पंहिंजे मुबारक हथनि सां ॾींदा। जल्दी जल्दी ना वञो। हाफिज सज्जाद अली वलद मोहम्मद जुम्मन पावर हाफिज साहब के पहिरियों पग जो वर मुझा मिठड़ा मुर्शिद करीम ॾींदा। अल्लाह करे असांजे बच्चनि खे अल्लाह दीन जो हालिम कुरान जो हाफिज करे मिठड़ा मुर्शिद पंहिंजे हथनि सां वर ॾियनि। आमीन चओ। ॿियो वर साईं क़िबला साईं पीर साहब साईं हसन अल्लाह इलाही वर ॾींदा। मौलवी माशूक अली करमी साहब जन खे गुज़ारिश है हाफ़िज़ साहब के वर ॾियनि। हाफिज साहब मोहम्मद रमज़ान करमी के गुज़ारिश है हाफ़िज़ साहब के वर ॾियनि। हाफिज अमजद अली करमी साहब जामिया जे अबू हुरैरा जे मुदर्रिस के अर्ज़ है हाफ़िज़ साहब के वर ॾियनि। साईं पीर फजलुल्लाह इलाही करमी साहब जन की गुजारिश है हाफ़िज़ साहब के वर ॾियनि। हाफिज खालिद अली करमी की गुजारिश है हाफ़िज़ साहब के वर ॾियनि।
साई चादर जो तोहफो मुझा मिठड़ा मुर्शिद करीम आप साहब के दिया। हाफिज इख्तियार अहमद वलद जमील अहमद रोदनानी पहिरियों वर मुझा मिठड़ा मुर्शिद करीम पंहिंजे हथनि सां ॾींदा। ॿियो वर साईं जन खां बाद अर्ज़ आहे साईं हसनुल्लाह इलाही करमी साहब जन के आप साहब के वर्ग साहिबजादा बाकी बिल्ला करमी साहब जन की गुजारिश है आप साहब के पग जो वर्ग असांजे जाम करमी जमात के मुफ्ती साहब मुफ्ती बुढ़ल करमी साहब जन के अर्ज़ है आप साहब के वर्ग साहिबजादा अल्लामा अब्दुल गफ्फार करमी साहब जन के गुजारिश है आप साहब के वर्ग साहिबजादा साईं कुन्नल साईं की गुजारिश है आप साहब के वर्ग साई चादर जो तोहफो मुझा मिठड़ा मुर्शिद करीम आप साहब के दिया। हाफिज अब्दुल सत्तार वलद हाजी पीर रोदनानी भाग लगी विया रोदनानी जा टे हाफिज टे पहिरियां थिया माशाअल्लाह। पहिरियों वर मुझा मिठड़ा मुर्शिद करीम ॾींदा बरोबर के फेज़ मिले मुझे पीर जो त बाबा थी वञे सुभान अल्लाह। ॿियो वर मुझा साईं हसनुल्लाह इलाही साहब जन ॾींदा। साहिबजादा शादोराम करमी के गुजारिश है आप साहब के वर्ग साईं हाफिज रमजान साईं के गुजारिश है आप साहब के वर्ग सैयद इस्माइल शाह के साईं मोहम्मद अमीन साहब जन के गुजारिश है शाह साहब शफकत का हाथ रखेंगे। साई चादर जो तोहफो हुजूर किबला आलम इनायत फरमाइंदा। हाफिज शोएब अहमद वलद मोहम्मद परियल रोदनानी टियों रोदनानी माशाअल्लाह। पहिरियों पग जो वर नंढड़े हाफिज साहब के छा उम्र है अल्लाह कुरान जो हाफिज के वा नेमत ॾिनी आहे 1.5 साल में कुरान पढ़ी याद कयो थी माशाअल्लाह सुभान अल्लाह। 5 सिपारा दौर जा ॿुधाईंदो आहे हलिया टियों वर मां पंहिंजे मुबारक हथनि सां खलीफा मोहम्मद सदीक कापू के गुजारिश है खलीफा मुरीद करमी के गुजारिश है हाफिज मकसूद अहमद करमी साहब जन के गुजारिश है वेजा चो साईं मौलाना गुलाम रसूल करमी साहब जन के अर्ज है वेजा चो हाफ साहब के शफकत जो वर्जन ऐं साई चादर जो तोहफो मुझा मिठड़ा मुर्शिद करीम पंहिंजे मुबारक हथनि सां ॾींदा। आखिरी हाफिज साहब हाफिज कामरान अली वलद अब्दुल गफूर हिंगोरो उस्ताद हाफिज मोहम्मद हसन सांवर साहब मां अर्ज कंदुसि मुर्शिदन करीमन के पंहिंजे मुबारक हथनि सां हाफ साहब के पग जो वर ॾींदा। ॿियो वर ॾियण जे लाइ किबला मुर्शिद करीम पंहिंजे मुबारक हथनि सां वर ॾेई रहिया आहिनि। ॿियो वर साईं किबला साईं हसनुल्लाह इलाही करमी साहब संदस उस्ताद हाफिज मोहम्मद हसन सांवर के गुजारिश है त वेजा हाफ साहब के वर्जन मौलवी मोहम्मद इब्राहिम सेवानी साईं जन के अर्ज है त वेजा ऐं हाफ साहब के वर्जन मौलवी नाले मिठो करमी जामिया मदीनतुल इल्म कराची के मुदर्रिस के गुजारिश है हाफ साहब के वर्जन साईं मोहम्मद जमान करमी साहब जन की गुजारिश है हाफ साहब के वर्जन हाफिज इजहार अली करमी साहब जन की गुजारिश है त हाफिज साहब के वर्जन हाफिज रमजान साईं की गुजारिश है संदत लाडे मीर हुसैन के गुजारिश है हाफिज साहब के वर्जन साईं माशूक अली के गुजारिश है त पग जो वर्जन वालिद अब्दुल गफ्फार की गुजारिश है पग जो वर्जन आखिरी वर साईं मौलवी मोहम्मद इब्राहिम करमी साहब की गुजारिश है आखिरी वर्जन साई चादर जो तोहफो हाफिज साहब के मुझा मिठड़ा मुर्शिद करीम पंहिंजे मुबारक हथनि सां ॾींदा। वेझो चादर वेझो लख मुबारक हाफिज़न आलिमन जे वालिदैन के जन जे ज़मान टेबल कुर्सी खणी अची इंतजार जो घड़ियों खत्म थी पोयां वक्त कलील है ऐं मां गुजारिश कंदुसि
पुट जल्दी सेटिंग कयो। हाफिज़न के गुजारिश है था मेहरबानी करे हेठ स्टेज ता हेठ लाई वही माइटन मिटन का पांजे हारन जा तोहफा हासिल कयो वने। सब स्टेज खाली कयो। ओरे जिक्र कयो अल्लाह अल्लाह। हाफिज़न की गुजारिश है हेठ लवाए